चाचा साईं एडा अन्न ही पानी जो डुकार है पर असां वटि यारनि जे पंधनि जो डुकार पइजी वियो। तव्हां पाण खे ॾिसो घणनि ॾींहंनि खां पोइ मुंहुं ॾेखारियो अथव। चओ बा जान मोहम्मद चओ। अब जान मोहम्मद कॾहिं कॾहिं मूंखे बाबा चौधारी डुकार नज़र ईंदो अथई। चाचा साईं सफ़ा के बादशाह अॼु वरी कहिड़ियूं ॻाल्हियूं खयूं अथव? बाबा जान मोहम्मद तो वटि इहे अहिड़ियूं ॻाल्हियूं कबियूं आहिनि न त। चाचा साईं मां तव्हांखे हमेशह ॿ ॻाल्हियूं चवंदो आहियां। बाबा हिकिड़ी इहा त उमिरि वई कोन्हे, मर्द माण्हू जी उमिरि वेंदी कोन्हे सो चवंदे त शादी करे। बिल्कुलु चाचा बिल्कुलु। ॿियो इहा ॻाल्हि त इन्हनि भिटुनि जी भर झॾ में आहे, बारीच पोइ बि बारीज आहे। अब जान मोहम्मद अब ये ढरायूं ऐं घारियूं इन करे ते पवन थियूं जो बैराज वारो कमु बिड़े आहे अव्हां जे कुल्हनि जे मथे आहे। चाचा साईं सदाई इहा ॻाल्हि, सदाई इहा ॻाल्हि जे कॾहिं कॾहिं तव्हांजी ज़मीननि जी पोइवारी कईसूं त ख़ैर आहे। चाचा रुगो दंकाई ज़मींदार तूं कोन आहीं, असांजो ख़ैर तूं दॿे जे बराबरि आहीं। चवंदा आहिनि त दंकाई जी दोस्ती लॻे त लख जी दुश्मनी लॻे त तोबा 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 पनाह ॾींदो रब। चाचा जॾहिं सॼी मिल्कियत जो कारोबार ॾाढी हजाणी जे हथ में हो तॾहिं बि तव्हांखे लहत कीन आई होती। अब जान मोहम्मद हजाणी मरिया ते सॼे राज वांगुरु असांजे मथां बिछाऊं कयूं बीठी हूंदी आहे बा, पर छा पर जे हजाणी मरिया ते ज़िंदा हुजे हा त तूं कुतनि जो कुकड़ जा शौक़ करी हा। बराबरि बराबरि। चाचा ख़बर अथव अबा हिकिड़े ॾींहुं 10,000 में कुकड़ वरितुमि। चाचा ॿिए ॾींहुं ॾाझेरे मज कुकड़नि जो मेल हुजे। अबा पोइ थी राति जो ॾाॾी हजाणीअ खे ख़बर तूं अबो बीठो आहीं। अबा उहो लाखीणो कुकड़ जेको हुयो न अबा कोहराए महिमाननि खे खाराए जानो मत सड़ी पची रहती हुई। ॿियो न त चाचा भाई ॾाॾी हजाणीअ खे केरु सम्झाए बाबा त कुकड़ मंझि काती न पर जान मोहम्मद जे जिगर मंझि काती लॻी। तो ख़ैर अब जान मोहम्मद हजाणी मरिया ते यार यार ॻाल्हि त मुड़सीअ जी कबी त हजाणी मिल्कियत जी संभाल कई अदा। हाँ चाचा साईं, चाचा साईं तव्हां बिल्कुलु सही था चओ। पर धन दौलत ज़ाल ज़ात खे सूंहें कोन छॾियो हिन ॻाल्हियुनि खे। चाचा इहो ॿुधायो त पंहिंजो रावल खान किथे आहे? जान मोहम्मद अब रावल किथे आहे इहा त पाण खे बि ख़बर कान्हे। बसि इहो किताब
किताबनि में अखि खुती पई अथसि। लगे तो यो सारो हमरा रावल जेको आहे अखनि में अड़जी वियो। कॾहिं कॾहिं इहे जवान मुड़ुस छोकिरा बाजान मोहम्मद अखरनि में अहिड़ो अड़जी वेंदा आहिनि जो उन्हनि खां पूरियूं नज़र ई कोन ईंदियूं आहिनि। छा वाह, मूंखे बि इहो डपु अथई। चाचा साईं छो हीअं हेठि कयो अथव? सभु कुझु ठीकु थी वेंदो चाचा साईं, सभु कुझु ठीकु थी वेंदो। हा वाह, अलाह वाह। थधी चांहि जो मज़ो, कैंटीन जी चांहि जो मज़ो। हमारा बि चांहि माण्हू पीअंदा हूंदा। पानी ना है, इन करे माण्हू चांहि पीअंदा। मानी न हूंदी त बिस्किट खाईंदा हूंदा। मूंखे सिर्फ़ु एतिरी ख़बर आहे त माण्हू लुड़क पीअंदा, सूर खाईंदा। तेनी मुंझ करे तूं वापसि हलियो आयो आहीं। हर भेरे हिकु नओं घाव सहणो पवंदो आहे मूंखे। जेकॾहिं नांग जो ज़हर कंहिं माण्हू खे जीअण लाइ विथी ॾींदो आहे, अस्पताल वञी उहा विथी सिर्फ़ु इन करे ख़तम थी वेंदी आहे जिते दवाऊं न आहिनि। हमल वारियूं औरतूं जनाज़नि खे इन करे जनम ॾींदियूं आहिनि जो अस्पतालूं परे आहिनि। वेरी सैड। पर तो ख़ुदि इहो सभु कुझु ॾिसंदे पाण छा कयो आहे? के माण्हू सिर्फ़ु इन करे ॼमंदा आहिनि जो कुझु बि न करे सघनि, सिर्फ़ु सड़ंदा रहनि ऐं पचंदा रहनि। इहो त को मंतक न आहे, जवाब न आहे। बाबा शायर ॿुधो शायर, ही शायर दिल भरो ॿुधो त सही। माय डियर मोस्ट सीनियर स्टूडेंट, शायर ना पर शेर। ख़ैर शायर ऐं शेर हिकिड़े ई ट्रैक्टर जा पोयां बीठा आहिनि। आई मीन टू पासा ऑफ वन ठन। घणा चंग ॿुधाए भला। असांजा क्लासी थी विया कि टीचर या उस्ताद किन न जूं किन वजूं कयूं आफीसूं आबाद, के वठी नौकरियूं करे शादियूं थिया शाद, ही वेगाणो ज़िंदाबाद ॿियो फेल थिए फाइनल। साईं अर्ज़ा असीं घर जा माण्हू बदल ही बुखियो आहे, इश्क निपट नांग ख़बर खाधनि खे। वाह वाह सही वाह वाह वाह। इंटरव्यू में भी वेठो पोए पीटीसी भी कयल अथम। इंटरव्यू सुठो थियो साईं, मुंहिंजी रिज़ल्ट ॾिसो साईं। आऊं त पेट ते पटियूं ॾेई धिका खाई पड़ियो आहियां। बाबला दुनिया तो हूंदी है धिकनि लाइ आहे। छा कजे? असां खां नथा पुछो जो करंदे सड़ंदे बि अव्हां जहिड़े लाइ कुझु नथा करे सघूं। साईं अव्हां त अनट्रेंड ऐं ई ग्रेड वारनि जा बि ऑर्डर कढिया आहिनि। ऑर्डर कया अथमि त पोइ छा कंदे? तव्हां खां पुछी पोइ कढां छा? ख़बर अथई त वॾेरनि जी रेसनि जी घणी कोटा आहे। वञी कोटा वारनि जा पेर झाल। अड़े रावत किथां आहियूं पाण लाइ सरकारी नौकरी। अव्हां जहिड़े लाइ कुझु नथा करे सघूं। साईं अव्हां त अनट्रेंड ऐं ई ग्रेड वारनि जा बि ऑर्डर कढिया आहिनि। ऑर्डर कया अथमि त पोइ छा कंदे? तव्हां खां पुछी पोइ कढां छा? ख़बर अथई त वॾेरनि जी रेसनि जी घणी कोटा आहे। वञी कोटा वारनि जा पेर झाल। अड़े रावत
आयो पाण लाइ सरकारी नौकरी नौकरी जी तेग भी उन लाइ तमियल आहे चरजू कुखूं अगे ही फाटन थियूं नरो आहे पंहिंजो पोरियो पंहिंजो पघर जेके स्कूलनि मां कागर जुड़िया से भी कुछ कोन थिया मामे तर्ज को धंधो सेखारियो थी चायो मकज पर बा हित केड़ो दर्ज को धंधो थींदो जिते माण्हुनि जे बुत मथे खाली चोला चढ़ा पिया तॾहिं त चयो वञी शहर भेड़ो थी हरू भरू तो पार के कोसी पारीअ में पचरी साड़ी पर बा हिते तुम्हारो हाल इहो लॻो पियो आहे ऐं कीअं वञा मुंहिंजा साजन हिते त मूंसां मज़ाक करणु आहिनि न करणु साॻियो लेखो थी जे साह जूं तंतूं टुटियूं त कुझु तूं सुभाणे शहर वञ अल्लाह राम कंदो अल्लाह राम कंदो ओ जी जल मुझी किस्मत कंदन मायो लिखियो लो कलम में आयल मुझी किस्मत कंदन मायो लिखियो लो कलम में जी जल मुझी किस्मत सुख ही सुकार संगत जो कया डुकर में सतल मानन जी बाहर कई वे संगत जो मुतालबो ये संगत वरी कदी कायम थी खबर लगल है पढ़ अया खबर रख तो खबर छाले हुंदी आहे एक तो खबरों असा अखबार जो खुराक हो है बेओ ही बड़ा बड़ा पेजेस बड़न मानन जा फेफड़ होता बिनसा उत्साह तो कुछ भी समझी आली जनाब रावल साहब की वजारत लाए तो बाबा जी कोशिशन सा यह संगत कई थी मां बेन जी कहंदा छो तो के खुशी को नहीं थी आई फर्ज कर रही जे तू हने जी मेंबर ना होचे त कोई भी लाइटिंग रिस्पांस तो हो घुर्जे का तंजीम सुठे जज्बे सा कम करना चाहे थी तो कहीं घुर्जे दैट्स गुड तो यो कबलस वक्त बुधवा आऊं कबलस वक्त काब राय न दीदो है वेल ब्रिंग रिजल्ट ओके चलो वञा तो लाइब्रेरी ओए जी खबर तक केम ना होती है असगर अखबार रखिए पापा अवां जो बियो टूर कीअं रहियो फर्स्ट क्लास ख़बर थी त उते हिकिड़ो कंडन वारो वण थूअर थींदो आहे जंहिंजी पाड़ में वरी तमामु सुठे टेस्ट वारियूं नाज़ुक नफ़ीस क़िस्म जूं पीपूं थींदियूं आहिनि पर रावल तो मूंखे ॿुधायो हुयो त थूअर जी पाड़ में बलाऊं रहंदियूं आहिनि हा ईअं बि आहे पर रावल खे उते फ़क़ति नांग नज़र ईंदा छो जो हू पेसिमिस्ट आहे ये पिबूं सुकार में थींदियूं आहिनि या डुकार में पुट एतबार माण्हू जो मुंद सां को वास्तो न हूंदो आहे लुक ऑन मी आऊं डुकार में थूअर जी पाड़ मां पिपूं ॻोल्हण जो क़ाइल आहियां because I am optimist, not like disappointed man Raval.
बहरहाल हुन जो पीउ ॾाढो सुठो माण्हू आहे। पापा रावल तमामु सुठो छोकिरो आहे। हा, मैं भी। साईं दर्जे मां वठण लाइ आयो आहे। ठीकु आहे, मोकिलीस अंदरि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। तू? जी साईं, मूंखे सेठ साहब मोकिलियो आहे। अच्छा अच्छा, ठीकु आहे, त पोइ जल्दी मां बि वठी वठ। ओके पापा, हाणे हूं हलां थी। भली, पर पुट जल्दी मोटण जी कजांइ। हाँ पापा, ओके, खुदा हाफिज़। खुदा हाफिज़। अॻे त और सेठ साहब फिदा दर्जी खे मोकिलींदो, कपड़ा ठाहींदे, तूं छा? जी सर, सर असीं त नंबरवार हुकुम करण वारनि मां आहियूं। हिकिड़ो हुकुम पूरो कयोसीं, ॿियो हुकुम ॾिसजे कंहिं ते तूं नाज़िल थी। सही। नालो छा आहे तुंहिंजो? मुंहिंजो नालो रावत आहे। रावत? जी सर। तूं पढ़ियल गढ़ियल थो लॻे, केतिरो पढ़ियल आहे? सर एतिरो पढ़ियो आहियां जो ख़बर पइजी वई अथमि असां माण्हुनि लाइ इहो सौदो महांगो आहे। कमाल आहे। इहो सौदो महांगो? बस सरकार कपड़नि जी माप जी त कारीगरी हुई, पर पढ़ाई सां गॾु नौकरी जी माप में मार खाई वियासीं। आहीं किथे जो? आहियां हुतां जो जिते साह जी डोड़ रुगो मौत ॾांहुं आहे। यानी जिते लुक लगे ऐं अक तपन, जित सिज ओला थी निकरे थो। ओह, फ्रॉम डिजर्ट एरिया। जी सर। ठीक है, ही कार्ड रखी छॾ, कॾहिं मिलणो हुजे त कांटेक्ट करे मूंसां मिली वठिजांइ। सर ये कार्ड सर रख रख। तो ख़बर आहे त असां वटि कार्ड नोट फोन तेज तरीन सवारी आहे, जंहिंसे चढ़ी माण्हू कंहिं मंज़िल ताईं आसानी सां पहुची सघे थो। जी बिल्कुलु, उन्हनि सवारनि त असांखे सर ओझड़ में रोलियो आहे न सर। हाणे इहो कोन थींदो ऐं रुलण खां बची वेंदे। ओके, थैंक यू सर। खुदा हाफिज़। खुदा हाफिज़। मंगणे जा ॾींहं बि अची पुॻा आहिनि, घर में की कने की ने त आऊं गुजारो करियां। ए वणनि खे चुनियूं ढकाइणियूं कीने, चार माण्हू बि त ईंदा न। तूं माठ कयो वेठी हुजे। तूं माठ कयो वेठी हुजे, ए साईं वॾे खे ॾिसिया कुझु न कुझु जुड़ी पाया। हा, साईं त मूंखे भरियूं ॿधाए रवानो करे हा, चुए हा त वञी न्याणी जो ॿार लाए, ईअं न। ए सूमल जी माउ, इहे ॾियण वारा त ठहियो, पर कुदरत जेको न असांखे ॾिनो आहे उहो बि खसण वारा आहिनि, खसण वारा। पोइ हुन ॿोड़े माणक खां पैसा गिनी? हा हा, ये चयम त मंगणे खां पोइ मोर वेंदो शहर कमाइण लाइ। वो भी पैसा खपंदा कीअं? तो बात धणी हिकिड़ो त ॻाल्हि सम्झे कोन। ये अहिड़ी सम्झ सारो मुल्क फुरे पट कयो अथसि, जे सम्झ सॼी हुजे त कीअं थो भाए। हे अन्न पाणी जो ॾुकार हुजे त घोरियो, पर हिते त पैसे जो भी ॾुकार लॻो पियो आहे, माटी ॾुकार। ए हा हा बुढ़ा, सिगो थी कम कर, पैसा ॾे पैसा।
त वञी धंधे भेड़ा थियूं। ए घणा खपनि? 4 घणा थींदा? भला 4 मथे 23 ॾींहं। ए बेली हमीर हिन चट्टी के तू समझाए। ए सेठ मस्करी छडेड़ी महल में केड़ा खंधा खड़ी खोलिया थई। हे शुक्र आहे शुक्र, छोकरा धंधे सां लॻल आहिनि। हाणे ॻाल्हि सुन वसंत। हा ई तोखे त ख़बर आहे त आऊं व्याज ब्याज गिन्हा कीन। हिकिड़ो त पैसा थोरा, अखियुनि जो सूं अवी भाव वेठा आयो, ख़र्चनि हणी मारे विधो आहे। ए ॻाल्हि अहिड़ी करे जेका सोल कीन हुजे, ई त ख़बर आहे ख़बर। सो ॻाल्हि पे कयमि, तां व्याज ते पैसा ॾियां कीन। बाक़ी घाटीअ जो रवाज त जिते किथे आहे सो त थींदुई। ये त घणी थींदी भला। ए भला किथे आहे भला? ए तोखां वॾी का ॿी भला थींदी, सॼे थर खे पी वियो आहीं। सो ॻाल्हि पे कयमि, महीने में हिकिड़े सव ते मथे 22 थींदियूं। ये 40 रुपया सव ते, यही त घणा आहिनि सेठ। खुशी जो सौदो आहे अदा, वणे त केरु करे, वणे त केरु न करे। मजबूरी है, मारे विधाई ॿियो। ये चङो भला पैसा ॾे त वञूं, देर पई थिए। ई ॻाल्हि कर न। पूरा 400 अथई, देर पई थिए। ई ॻाल्हि कर न। पूरा 400 अथई कहने। ठीक है, अब चला मेरा। हलो जुलम लगा ॿियो मासी भली आई। भलाई दे मां, भलाई दे। तो खुश त आई न मां? बस मासी दुआऊं तुंहिंजी। बि मां तोखे ॾिसी त आऊं पाण खे गुनाहगार थी पायां, जो मुंहिंजी कयल दुआ उबते किथे थी पुॼे। बस मां जे न मुंहिंजी दुआ अखाम जे हा त कर। मासी तूं गुनहगार हुजी ना हुजी, पर सच्ची ॻाल्हि आहे तुंहिंजी। अया मां सम्झा तो जेॾी सूमल जो मंगणो था कयूं, सो आयूंसीं सॾो ॾियण। मासी तूं अलाए गोटे थी के कुंवारे थी? मां सा त ख़बर सोढीअ खे बि कान थी पनाई। बसड़ी अम्मा, मोर बि पंहिंजो बचो, सूमल बि जिगर जो टुकड़ो। हाणे अचिजांइ काज में। मासी तोखे ख़बर आहे त अम्मा जे तूं चवीं त साईं वॾे खां मोकल बि न मासी, ईअं मां कज। बाबा घर आहे बि की न, ऐं अम्मा जो हाल त तोखे सारियो पियो आहे। ऐं कीअं थी अची सघां? अव्हां जे लाइ छा हाल आहे तुंहिंजो राहुल पुट? सब दुआ आहे तव्हांजी। दे ख़बर ॻोठ वञणु थींदो आहे या न? हा सर। छा हाल आहिनि असांजे थर जे तर जा? सर सॼो थर मानी टुकरे जी तलाश में। सॼो थर या दुनिया? थी सघे थो त दुनिया आसाइश जी गुलाम हुजे, पर थर हयाती जी गुलाम आहे। सही, आसाइश त ऑप्शनल भी थी सके थी। सर अव्हां हिते रहंदे थर खे छो विसारे छॾियो? रावल पुट, तुंहिंजी इन शिकायत जो मूं वटि को बि जवाब कोन्हे, पर यकीन कर हिते रहंदे थर मुंहिंजी रग रग में डोड़े थो।
मूंसां कॾहिं हली रहियो आहे? कंहिं ॾींहुं हलो तव्हांखे थर घुमाए अचां। रावल घुमबा त अण ॾिठा ऐं पराया ॾे आहिनि। हाणे पंहिंजो वतन बि घुमणो थो पवे। कीअं? सर प्लीज, मुंहिंजी ख़्वाहिश है, तव्हां हलो। चङो बाबा, वठी हलो। भला तुंहिंजो बाबा साईं कीअं आहे? मंज़ूर हलो? हाँ हलो सर पोइ असांखे इजाज़त आहे। भला केॾां वञण जी तयारी कई अथव नौजवानो? भाऊ असांजो दोस्त आहे न सलीम, उन CSS पास कया आहे, उन ख़ुशी में का ट्रीट ॾिनींदसि। Yes, you are free to treat the treat. You may go. Thank you, sir. हाँ मासी, ही जोड़ो सुमल के पाराइज। अल्लाह करे सदा सुखी हुजे। आमीन अम्मा आमीन। अल्लाह तोखे भी खुश रखे। अल्लाह खुश रखे। सदके वञा पता। छॾ मूंखे। कपड़ा आहिनि। कपड़ा। हाँ कपड़ा आहिनि। नवां कपड़ा आहिनि। हाँ जीजा नवा कपड़ा तू भी पाए न। हाँ किवें? तू हे पाए न नवा कपड़ा। न हुस्नी अड़ा पाता थे न जने मारे छड़ी। हाँ जने मारे छड़ी। कदें तो संजाव क्यों न पाता? सच्ची थी चुए। हाँ जेको ने ये कपड़ा पाइंदो हाँ देखे चनो मारे छड़ी। हाँ मारे छड़ी। तौबा धनी मुझा तौबा। ए मुझा रब इन बेचारी के समझ काढे। समझ दे। तू मखणा आई न? हाँ हाँ न खपे समझे। न खपे समझे। गुजारो कया न में समझ के। हाँ गुजारो कया। हुस्नीअ जा कपड़ा गाढ़ा हुआ। हाँ हुस्नी जा कपड़ा गाढ़ा हुआ। कुंज जा कपड़ा नंढड़ा नंढड़ा प्यारा हुआ। हाँ चन्ने मुई जा कपड़ा भी किना हथ भी किना पाड़ भी किनो। हाँ किना कपड़ा भी किना चन्ने मुई जा कपड़ा भी किना। डिठे मासी। हाँ मां जेका तुझी मर्जी अम्मा। दुआ थी करा अल्लाह तुझा हथ भी गाढ़ा कंदो। चलो हला थी हलिया थी मूंखे। गाल समझी छो न थी? भाई जॾहिं मूंखे बाबा मोकल ॾिनी आहे त तोखे मुंहिंजे हलण ते कहिड़ो एतिराज़ आहे? तूं बि त ॻाल्हि सम्झण जी कोशिश कर। त भाई कंहिंखे ॻोठ वठी वञण लाइ मिंथूं कबियूं दावतूं कबियूं पर आउं त पाण संभरी आहियां। तॾहिं बि तोखे पसंदि आहे त आउं हलां। नाहिद नाहिद तूं हिकु शहर में रहण वारी छोकिरी आहीं। छो थी उते मुंहिंजे लाइ मसला पैदा कनि? हाउ विल आई एंटरटेन यू ओवर देयर? आउं हुते संझा सां मिलण थी हलां जंहिंजो तूं बार बार ज़िक्र कंदो आहीं। को लाचार कोन्हे। तोखे कहिड़ी ज़रूरत आहे जो ॻोठ वरी संबत कई अथई? मूंखे ज़रूरत आहे इन करे जो उते हिकिड़ी दावत आहे। ओ नाइस गुड चांस फॉर विजिट। गुड चांस। जॾहिं तव्हांजे वालिद मोहतरम जी टीम वञे न त उन सां गॾिजी वञा। जी न इहो त मूं बाबा सां बि तय कयो हुयो त वेंदी हुयसि त अकेली वेंदी हुयसि।
त पोइ अकेली वञ, मुंहिंजी पचर छॾ। ठीकु आहे, आउं तुंहिंजी ॻाल्हि मञां थी। नाराज़गी है मां? न, कंहिं ॿिए भेरे। तुझे मूड जी ख़बर पएगा कंहिं महिल कीअं त कंहिं महिल कीअं। चङो, आउं सुभाणे कंहिं महिल निकिरी वेंदुसि। दोस्तों, अवां सभिनी लाइ इंफॉर्मेशन आहे त अॼु खां वठी मिस्टर रावत जूं ख़िदमतूं असां पंहिंजी ऑर्गेनाइजेशन लाइ हासिल कयूं आहिनि। जेको मुंहिंजो समूरो वक़्तु असांजी हिन फलाई तंज़ीम लाइ सर्व कंदो। हो यस, अवां मां कंहिं अकेले सिर्फ़ विज़िट करे रिपोर्ट पेश करण जो इरादो कयो। यस, इहा विज़िट अॼु खां शुरू थींदी। मूंखे ख़्यालु आहे त अवां पाण सां गॾु रावत खे बि रखो त बहितर। मुंहिंजे ख़्याल में रावत खां मालूम कयो वञे त बहितर आहे। ठीकु आहे, ओके। हूअं कंपनी जी गाॾी तव्हां वटि आहे, ॿियो जेको बि सामान खपे उहो पाण सां खणी वञी सघो था। ओके। ॿियो ख़बर साईं, अॼुकल्ह तव्हांजी अख़बार कीअं पई हले? बस साईं गुज़ारो थिए। मुझे ख्याल में तो को भी अकलमंद एडिटर पंहिंजी अख़बार जी सही सर्कुलेशन न ॿुधाईंदो आहे, ईअं न? अहिड़ी ॻाल्हि न आहे, अख़बार तव्हांजी पंहिंजी आहे। मुझे ख्याल में तो इहा ॻाल्हि ईअं न आहे। अख़बार असल में आहे सियासतदाननि जी। फ़र्ज़ु करियो त असांजे मुल्क जा समूरा सियासतदान कुझु ॾींहंनि लाइ अख़बारनि जो बाइकाट कनि त मुंहिंजे ख्याल में अख़बार ते हुनजो असरु ज़रूरु पवंदो। नो सर, इहा बि असां लाइ ख़बर हूंदी त सियासतदाननि बाइकाट कयो आहे। दरअसल मूंखे अख़बार वारनि खां सिर्फ़ु हिकु ई शिकायत आहे। ॾिसो न साहब, अॼुकल्ह मुल्क में हेतिरी मायूसी पखड़ी पई आहे। उन मायूसीअ खे ख़तमु करण लाइ न त को लाहेमल ॾिनो पियो वञे ऐं न ई अख़बार वारनि तरफ़ां उन मायूसीअ खे ख़तमु करण लाइ को तज़ियो पेश कयो पियो वञे। बहितर इन मायूसीअ खे वधि खां वधि गहरो ऐं घणो कयो पियो वञे। प्रोफेसर साहब, असां वटि जेको मवाद पहुचे थो उहो असीं बराबरि छापींदा। असां त तव्हांखे केतिरा भेरा अर्ज़ु करे चुका आहियूं त कुझु लिखी ॾियो त नवाज़िश थींदी। बाबा, असांखे छॾियो, नौजवान माण्हुनि खे अॻिते आणियो। नओं रत आहे, हुननि में कुझु करण जो जज़्बो बि आहे। 10 माण्हुनि खे हिमतायो, यकीनन उन्हनि मां 2 नौजवान निकिरी ईंदा। ठीकु साईं, पोइ मूंखे इजाज़त ॾियो। साईं, ऐं जीपन ऐं मोटर में चढ़ण वारा अॼु केकड़े में कीअं? छो भला, त ख़राबी आहे या केकड़े मंझि या मूं मंझि? साईं, में अलाह न कई आहे, न कंदो। यार, असीं वॾा ॼाणूं कोन। साईं, आयो त कोई वॾा माण्हू। तूं बि वॾा ई कर, वॾो माण्हू थी वेंदो। तरंदी रखे वो चोलियन मां खिलंदी रखे वो दिली मारो चली मारे चली पई करे वो दिली को यार रली पई करे लोड़े मजा लुड़ंदी रखे वो चोलियन मां खिलंदी रखे वो तारन मां तरंदी रखे ओ दिली मारो चली पई करे ओ दिली को यार रली पई करे मिस्टर रावत, तव्हांजो ॻोठ कहिड़ो आहे? मतलब त कहिड़ो आहे, उते छा आहे? जहिड़ा ॿिया ॻोठ थींदा आहिनि, पखनि झोपड़नि वारा। ॿियो छा आहे उते?
कारी बुख उन बीमारियों ॿियो छा हूंदो हुते? ॿियो कुझु बि न हुते ईअं रुगो बस कॾहिं कॾहिं ख़ुशियूं बि अहिड़े हाल में भेरो भॼंदियूं आहिनि पर उन्हनि पुठियां अलाए केतिरा सूर लिकियल हुजनि था। त ही आहे तुंहिंजी सीम। सीम त सॼी पंहिंजी आहे पर नंबर प्लेटियूं गंजियूं लॻल आहिनि। छा मतिलब? बस जीअं पाण वटि थींदो आहे, हिकु शहज़ोर जो तरख़दम थियो ॿिए जो शुरू थियो, नंबर प्लेटियूं तरनि ते बि लॻंदियूं आहिनि न। चइबो त रुगो वीरानी वीरानी आहे। रावत माण्हू खे कीअं जीअंदा हूंदा? हा हा रुगो साह खंघि जीअण आहे त पोइ अञा बि हयाती आहे, न पूड़ियल पीड़ियल हयाती। वेरी सैड। ओ दिल मारो चली मारे अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सेठ बहराम जी धी आहे, घुमण आई आहे। अम्मा जी आई है, भली आई है, बतायो जी। अम्मा के हवाले ते छॾे अचो। ठीकु आहे, अचो। वेहो से वेहो। मूंखे शक आहे त अवां साईं जे तर जा आहियो। हाओ शक न पर पक कर। आहियां त नो वरणी जो ई पर तर अलाए कंहिंजो आहे। हाय शहरनि जा पाणी मुड़ुस जी फेर छॾी। साईं 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 वो आहे गुजारो वो तो साँझ नहीं साईं मड्डम आई आहे का? वालेकुम वालेकुम अस्सलाम। भली आई भेण? हा। मुंहिंजो नालो नाहिद आहे, रावल सां गॾु पढ़ंदी आहियां। अधी वे न बीठी छो?